नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे नओं डेरो का ख़बर ॾींदा आहियूं। कायद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वनी मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 8वीं वरसी निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां घणी ख़ुदाबख़्श भुट्टो ऐं नएं डेरो हाउस में मल्हाई वई। वरसी तक़रीब जी शुरूआति नओं डेरो हाउस में क़ुरान ख़ानी सां कई वई, जंहिं में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान जमील अहमद सूमरो, एजाज़ अहमद लिगारी, निसार मुराद भुट्टो ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त लेडीज़ विंग जे औरतुनि वर्करनि पिणु क़ुरान ख़ानी कई वई, जिन में अॻूणे सूबाई वज़ीर तौक़ीर फातिमा भुट्टो, शबीना जोगियो समेत केतिरियुनि औरतुनि कारकुननि शामिल हुयूं। क़ुरान ख़ानी बाद इज्तिमाई दुआ घुरी वई, जंहिं बाद लंगर पिणु तक़सीम कयो वियो। बाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि जो वॾो काफ़िलो घणी ख़ुदाबख़्श रवानो थी वियो, जिथे मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो, क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरे गुलनि जी वर्खा करे फातिहा ख़्वानी कई। इन मौक़े ते मौजूद कारकुननि जज़्बाती अंदाज़ में नारेबाज़ी कई ऐं मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी जमहूरियत लाइ ॾिनल अज़ीम क़ुर्बानी ते खेसि ज़बरदस्त भेटा पेश कई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।